ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ककड़ वेझो 45 सालनि जे शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। ॻोठ खूरवा मां 45 सालनि जे ख़ान मोहम्मद मरी जो घर मां लाश हथायो आहे। मुड़ुस घर अंदरि कमरे में बंदूक साफ़ करण दौरान फायर थियण सबबि फौत थियो आहे। संदसि इहो चवणु आहे ज़ाल जो। ककड़ वेझो 45 सालनि जे शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। ॻोठ खोवार में 45 सालनि जे ख़ान मोहम्मद मरी जो घर मां लाश हथायो आहे। ककड़ वेझो 45 सालनि जे शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। ॻोठ खोवार में 45 सालनि जे ख़ान मोहम्मद मरी जो घर मां लाश हथायो। तफ़सील मालूम कंदासीं ककड़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलसन नौदाणी खां। जी गुलसन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जीअं त ककड़ थाणे जे ॻोठ खूवारा कलोड़ा में घर पंहिंजा में 45 वरनि जो पोरेत मोहम्मद खान मरी वलद जानमद मरी जो घर जे कमरे मां गोली लॻल लाश हथायो आहे। ऐं ककड़ पुलिस वाक़िया जे हंधि पहुची घर लाश भरिसां बंदूक ऐं लाश खे तहवीर में वठी तालका केनपुर नाथन शाह में पोस्टमार्टम लाइ हलियो वियो आहे। ऐं फोती जी घरवारी जो चवणु आहे त जेको आहे मुंहिंजो मुड़ुसु आहे घर में बंदूक साफ़ थो करे त ओचितो तो संदसि गोली छुटण सबबि संदसि मौत थियो आहे। ऐं होॾां फोती जे जेके ॿिया वारस आहिनि, जेके भाइर आहिनि, उनजो चवणु आहे त मुंहिंजे भाउ खे क़तलु कयो वियो आहे। पुलिस वधीक क़त्ल जी जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गुलसन अपडेट करण लाइ।